नाज़िन ठटे जा जियाला पीपल्स पार्टी कायद बिलावल भुट्टो ज़रदारी जी लॉन्ग मार्च जी तारीख़ी आजियां करण लाइ पुरजोश आहिनि। अपडेट करे रहियो आहे रहमतुल्लाह छुट्टो। जी नाज़रीन, पाकिस्तान पीपल्स पार्टी के सरबराह बिलावल भुट्टो ज़रदारी पारा अवामी लॉन्ग मार्च जो अज ठटे के हदन में शामिल थींदो है। जॾहिं त ठटे के मुख़्तलिफ़ इलाइक़नि केटी बंदर, खारो चाण, साकरो, घारो ऐं मुख़्तलिफ़ शहरनि खां जेके जलसनि जी सूरत में रैलियूं जेके अॼु बिलावल भुट्टो ज़रदारी के लॉन्ग मार्च में शामिल थींदियूं, इन खां थींदे पोइ ठटे शहर में दाख़िल थींदो। ठटे शहर जे तव्हांखे ॿुधायो शहर में हज़ारे माण्हुनि बल्कि लखे माण्हू हिते शामिल थींदा। इन खां पोइ प्रेस क्लब ठटो जे साम्हूं उते ख़िताब कंदो ऐं अवामी लॉन्ग मार्च के ख़िताब कंदो ऐं हितां खां पोइ सिजावल जे हदनि में शामिल थींदो। तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हिते हिन वक़्तु ठटे में बि पाकिस्तान पीपल्स पार्टी जा कारकुन पहुची रहिया आहिनि। हज़ारनि जे काफ़िलनि में माण्हू हिते पहुची रहिया आहिनि, जिते बिलावल भुट्टो ज़रदारी जो जेको इस्तक़बाल कयो वेंदो आहे। हिते प्रेस क्लब ठटे साम्हूं कैंप बि लॻाई वई आहे, जिते माण्हू पहुची करे ऐं गाननि ते रक़्स करे ऐं माण्हू झुमरियूं हणी रहिया आहिनि। ऐं बिलावल भुट्टो जी आजा जे लाइ हिते हिन वक़्तु ताईं जेके पाकिस्तान पीपल्स पार्टी जा अॻुवान सां गॾोगॾु हिन वक़्तु जेके काफ़िले जी जेका सिक्योरिटी जे हवाले सां पुलिस डिपार्टमेंट पारां 600 खां मथे पुलिस एहलकार जेके मॉनिटरिंग कंदा। इन खां पोइ जानसार जेके आहिनि पीपल्स पार्टी जा उहे बि शहीद ज़ुल्फ़िकार जे पोटे बिलावल भुट्टो ज़रदारी के जेको सिक्योरिटी जे हवाले सां मुकमल इंतज़ाम कया विया आहिनि। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो रहो त हिन वक़्तु ठटे जा जेके मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि माण्हू ठटे शहर पहुची रहिया आहिनि। जी नाज़िन बदीन जे जियालनि पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी लॉन्ग मार्च जी आजियां लाइ भरपूर तैयारियों मुकम्मल करे वरितियूं आहिनि। वीडियो लिंक ज़रिए अपडेट करे रहियो आहे बदीन मां अली मोहम्मद शाहानी। जी बिल्कुल, पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी तरफा अवामी लॉन्ग मार्च जो शुरू शुरू किया वियो है। 27 फरवरी अॼु खां शुरू किया वियो। इन हवाले से हिते बदीन में जो है सो बिलावल भुट्टो ज़रदारी के आमद के सिलसिले में हिते जेके तैयारियों मुकम्मल जेके असें ज़ोर शोर से जारी सारी हैं। मुख्य चौक जो है चौक है, उन चौक ते जो है सो इन वक्त पीपल्स पार्टी जा जेके झंडा आहिनि, पार्टी जा झंडा उहे बि लॻाया विया आहिनि, बैनर बि लॻाया विया आहिनि, पेनाफ्लेक्स लॻाया विया आहिनि। जॾहिं गेट थ्रो बि हिते लॻाया विया आहिनि। हिकु जेको रोड आहे उहो आवाम जे लाइ छॾियो वियो आहे, ॿियो जेको रोड आहे उनखे मुकमल तौर बंदि कयो वियो आहे। जॾहिं इन हवाले सां पाकिस्तान पीपल्स पार्टी बदीन जो चूंडियल MP हाजी ताज मोहम्मद मल्ला बि हिते जाइज़ो वठण लाइ पहुतल आहे। जॾहिं त ॿिए तरफ़ ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी DC चौक ते पहुची अवामी जलसे के ख़िताब कंदो। हितां खां तलहार ऐं मातली खां पोइ जेको आहे सो कपरी मोरी ते जेको आहे सो ॿुधायो पियो वञे। पाकिस्तान पीपल्स पार्टी के सदर हाजी रमज़ान चाडियो जो ॿुधायो है त उते उनजो स्टे हूंदो, उते हू जेको आहे सो राति जेको सो तरसंदो। उन खां पोइ जो लॉन्ग मार्च ॿीहर शुरू कयो वेंदो। इन हवाले सां हिते जेको पुलिस इंतज़ाम जेके आहिनि संभाले वरिता आहिनि। सिक्योरिटी जा इंतज़ाम जेके हेसि ताईं जेको सख़्तु कया विया आहिनि। ॿिए तरफ़ जेके ॾिसजे पीपल्स पार्टी जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि या पीपल्स पार्टी जा वर्कर आहिनि या पीपल्स पार्टी जा जेके उहिदेदार आहिनि, डिप्टी DC चौक ते पहुचणु शुरू थी विया आहिनि। जी